मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिनेमा जी तां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ लाज़वाल क़ुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि बावफ़ात साथियुनि जो चालीहो इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। लोड़कनि सां भेटा पेश कई उन सिलसिले में मोरो जे मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी मोरो में अंजुमन अल हुसैनी जे ज़ेर इंतिज़ाम ज़ियारत अरबईन मौलाना दोस्त मोहम्मद चन्ना पढ़ी। बाद में शहीद 72 करबला शहीदनि जे ताबूत जी ज़ियारत कराई वई, जंहिं बाद सावे मोमिननि जे मातमी जुलूस अंजुमन हुसैनी जी अॻुवाणनि सैयद शबीर अली शाह, सैयद इख़लाक़ हैदर शाह, डॉक्टर मुमताज़ अली मेमण, जावेद मुस्तफ़ा कांधड़ो, काशिफ अली बुढ़ो, सैयद करम अली शाह, सैयद गुलण शाह, सैयद अबरार शाह, सैयद कामरान अली शाह, सैयद आमिर शाह, हाजी ग़ुलाम सरवर सयो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बरामद कयो वियो। मातमी जुलूस मुख़्तलिफ़ पिणनि सैयद नेहरू शाह पिण ऐं सैयद आलम शाह पिण मां थींदो ख़ुशहाली साईं वटि पहुतो, जिते दौलतपुर खां सवे मोमिननि मशी पैदल सफ़र करे सैयद काज़िम अली शाह जी अॻुवाणी में जुलूस में शरीक थिया। जितां मातम कंदा जुलूस मैजर चौक ते पहुतो, जिते ज़ंजीर ज़नी सां मातमदारी कई शुहदाए करबला खे भेटा पेश कई वई। बाद में मातमी जुलूस दरगाह बुखारी पहुतो, जिते मोमिन नमाज़ मग़रिबैन अदा कई, इमाम महदी जे ज़हूर जी दुआ घुरी। जंहिंखां पोइ जुलूस में सैयद वाजिद अली शाह उस्ताद अल्लाह ॾिनो, उमरानी अकबर भट्ट, ग़ुलाम हुसैन समूह, हारून कलोड़ो ऐं ॿियनि नुआख़वानी कंदे हुसैनी चौक पहुता।